साईं मोहम्मद या सुमरो साहब अॼु हिन असां सां गॾु मौजूदु न आहिनि। तमामु काफ़ी वक़्तु जेको आहे उन्होंने इन सेशन कोर्ट खे उन बारे में तव्हां छा चवणु चाहींदो? साईं मोहम्मद अयाब साहब असांजे लाइ सीनियर उस्ताद हो ऐं सभिनी जे लाइ उहो राह हमवार करे वियो हिते असांजे डिस्ट्रिक्ट बार जे लाइ। हुन शायदि मां सम्झां थो हाणे मूंखे यादि न आहे 8 या 9 दफ़ा शायदि एतिरो उन विनिंग पोज़ीशन में आयो, 8 दफ़ा 9 दफ़ा बार में खटियो अथई। उन जे लाइ मां सम्झां थो त हिते मूं वटि लफ़्ज़ कोन्हनि मरहूम लाइ। जेकॾहिं इहे शायदि हिते हुजे हा त एतिरो ॾाढो ख़ुशि थिया। मां उन दौर में बि अयाज़ साहब जे दौर में बि जेको मां उन ई हवाले सां उहो मूंखे हिते कैंडिडेट बीहारींदो हो, मां उन टाइम ते मां 4 साल एज़ अ ट्रेज़रर हिते ख़ज़ानची रहियो आहियां डिस्ट्रिक्ट बार जो। मोहम्मद या सुमरो साहब तक़रीबन ज़िंदगी इन सेशन बार कोर्ट खे ॾिनी, अॼु उहे हिते मौजूदु न आहिनि, तव्हां उनजे बारे में छा चवणु चाहींदो? मोहम्मद अयाज़ सुमरो साहब PLF जे लाइ हिकु तमामु वॾो सरमायो हुयो ऐं मोहम्मद अयाज़ सुमरो मरहूम जेसि ताईं हुयो तेसि ताईं कॾहिं बि PLF जेको आहे सो कॾहिं बि न हारायो। बहरहाल उनजी कमी असांखे ज़रूरु महसूसु थिए थी। उहो हिकिड़ो वॾो सरमायो हुया लॉ जे लाइ, लीगल फर्टर्निटी जे लाइ ऐं असां एडवोकेट्स लाइ उन्हनि तमामु घणियूं कम कया ऐं क़ुर्बानियूं ॾिनियूं। बहरहाल उनजी कमी हमेशह लाइ महसूसु थींदी। अॼु मोहम्मद या सुमरो साहब हिते मौजूदु न आहे जेको आहे सो ऐं उनजी कमी महसूसु थिए थी, तव्हां उन बारे में छा चवणु चाहींदो? अल्लाह उनजी मग़फ़िरत करे ऐं अॻिते उनजो भलो करे ऐं लाड़काणो ॿार ऐं लाड़काणे जा वकील दोस्त उनखे हमेशह यादि कंदा। उन्हनि जे जेके सुठा कयल कम हमेशह यादि रहंदा ऐं उनखे असां ख़राज तहसीन था पेश कयूं। ऐं मोहम्मद या सुमरो साहब तक़रीबन अधु ज़िंदगी पंहिंजी हिते कोर्ट खे ॾिनी, अदालत खे हिते, उहे अॼु मौजूदु न आहिनि। उन्हनि जी जेको आहे तव्हां उन जे बारे में छा चवणु चाहींदो? साईं अल्लाह साईं मोहम्मद अयाज़ सुमरो साहब जिन खे जन्नत में जॻह ॾिए ऐं उन मग़फ़िरत करे। मुंहिंजो उस्ताद हुयो, मां उन चैम्बर सां ई वाबस्तगी रखंदो हुयुसि, काफ़ी मुंहिंजो ख़्यालु कंदो हो। हिन सियासत में आंदो बि मूंखे हुन मोहम्मद अयाज़ सुमरे साहब ऐं हिन वक़्तु तमामु घणी कमी हुनजी महसूसु थी रही आहे ऐं इहो उहो ख़्यालु आहे जेको क़यामत ताईं भरे नथो सघे केरु। वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी, थैंक यू। साईं मोहम्मद या सुमरो साहब हिते काफ़ी वक़्त खां जेको प्रेसिडेंट रहिया, अॼु असां गॾु मौजूदु न आहिनि, तव्हां उन्हनि जे बारे में छा चवणु चाहींदो? मोहम्मद अयाज़ सुमरो साहब जी ख़ुदा ताला मग़फ़िरत करे, अल्लाह ताला उनजा दर्जात बुलंद करे। ऐं असांजो भाउ हुयो, असांजे बार जो असांजो प्रेसिडेंट रहियो ऐं हुन हिकिड़ो पंहिंजो रोल निभायो। अॼु ॾींहं ताईं बार हुनखे यादि कंदी आहे। 15 दिसंबर ते जॾहिं असांजी हीअ इलेक्शन पोस्टपोन थी त मूंखे दोस्त चवनि पिया साईं तव्हांजे करे ईअं वन वे ट्रैफिक ईअं थी हले जीअं मोहम्मद अयाज़ सुमरे जे करे हलंदी। त माना हुनजो बार में एतिरो त किरदारु हुयो ऐं असांजो वकील हो, असांजो बि पंधु होॾे आहे ऐं तव्हां हुनजा सुठा तालुकात आहिनि। अल्लाह उन जी मग़फ़िरत करे। ऐं मोहम्मद अयाज़ सुमरे खे हिकिड़ो एडवांटेज हूंदो त हुनजी पार्टी हूंदी, पोइ मोहम्मद अयाज़ सुमरो साहब पंहिंजी पार्टी जे थ्रू पंहिंजे वकील भाइरनि जो काफ़ी कमु ऐं मदद कंदो हो। मां हुकूमती धुर में न आहियां, मुंहिंजी का पार्टी न आहे, पर जेके हुकूमती धुर में आहिनि मां पंहिंजे वकील दोस्तनि जे करे उन्हनि ॾे बि हली वेंदुसि। मां चवंदुमि मुंहिंजे वकील भाइरनि जे लाइ हीउ कयो, इंशाअल्लाह ताला उन्हनि खां बि कमु वठंदासीं, को मसइलो न आहे। नाज़रीन, तव्हां अतर अब्बास सोलंकी साहब जन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं जेके सेशन कोर्ट बार जा प्रेसिडेंट चूंडिजी चुका आहिनि। साईं जन जूं ॻाल्हियूं। मोहम्मद अयाज़ सुमरो साहब वॾी हिकिड़ी शख़्सियत हुया, उन्होंने इन सेशन कोर्ट बार खे तमामु घणो वक़्तु ॾिनो, उनजे बारे में तव्हां छा चवणु चाहींदो? माशाल्लाह सर अयाज़ सुमरो साहब हिकिड़ो पाण लॉ ऑफ डिक्शनरी रहिया आहिनि जेको सो हिन बार जा। ऐं उन जे दौर में जेके बि इलेक्शनूं थियूं आहिनि, मुंहिंजे ख़्याल में त काई बि इलेक्शन मूंखे यादि न आहे त काई अयाज़ साहब हाराई हुजे। उनजो हिकिड़ो वर्थ हुयो, उनजो हिकिड़ी जेको आहे लेवल हुई, उनजी हिकिड़ो जेको आहे माना महिनत हुई, उनजी हिकिड़ो कोशिशूं ऐं काविशूं हुयूं जेको असां हिन महिल ताईं बि उनखे जेको आहे असांजी बार, लाड़काना डिस्ट्रिक्ट बार, हाई कोर्ट बार, जेके बि असांजा वकील साहिब आहिनि, हाणे बि असां जॾहिं बि मुंहिंजो नालो ईंदो आहे त हिकिड़ो ॾुख भरी जेको आहे असांखे थींदो आहे, अहसासु थींदो आहे त वाक़ई असां मां हिकिड़ो अज़ीम शख़्स, अज़ीम हिकिड़ो लीडर जेको आहे सो हिन बार मां जेको आहे सो हलियो वियो आहे।